नाज़रीन, घोसपुर में खबर शामिल कंदासीं। नारायण नाथ जी खबर मूजिब 4 ॾींहं अॻु शहर के मस्जिद महल में घरां निकिरी वियल नारी आबिदा निंदवाणी घोसपुर के प्रेमी शमन शेख सां सादिकाबाद के कोर्ट में प्यार जो परणो करे छॾियो। नारी के वारसन तरफां घोसपुर थाने ते 3 ॼणनि शमन शेरू और इमरान शेख खिलाफ अगवा जो केस दाखिल करायो है। वाज़ेह रहे त मिसमात आबिदा निंदवाणी 4 ॾींहं अॻु घरां पंहिंजे चाहींदड़ शमन शेख सां निकिरी वई हुई। शेख बिरादरी के माण्हुनि धाईंदे चयो त छोकरी के माइटनि घरनि ते का करे अल्लाह ताला ॿुहारे खणी विया आहिनि, पर अॼु जी पुलिस हिन महिल ताईं कुछ भी न कयो आहे। होॾां मिसमात आबिदा निंदवाणी के वारसन शमन शेरू और इमरान शेख खिलाफ थाने ते अगवा जो केस दाखिल कयो वियो आहे।